सकरन काजी अली रजा सनाए हर साल जी हिन साल भी सकरन शहर में ज़िले सतह ते 11 मुहर्रम हराम ते इमाम आली मकाम सैयदना हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे शहीदन के याद करण ऐं संदन लाज़वाल कुर्बानिन ते खेन भेटा पेश करण लाइ सैयद एहसान अली शाह ऐं सैयद सुभान अली शाह जी अगवाणी में मरकजी इमाम बारगाह नाथन शाह बुखारी का मरकजी जुलूस बरामद थियो जेको मुख्तलिफ इमाम बारगाह तां थींदो। शहर जे एम चौराहे काजी सरफराज मेमण चौक ते पहुतो जिते मोमनन पारां सीना ज़नी ऐं ज़ंजीरन ते मातम कयो वियो। जॾहिं त शहीदन जी याद में नुआ ख़्वानी पिण कई वई जंहिं बाद काफ़िलो मुक़रर थियल रस्ते तां स्टेशन रोड ॾांहुं रवानो थियो जिते सालियानी मजलिस अज़ा मुनक़द कई वई जंहिंमें ज़ाकिरन पारां शोधाए करबला जी लाज़वाल कुर्बानिन ते रोशनी विधी वई। जंहिं बाद काफ़िलो ॿीहर सफ़र करे साॻिए हंधि नाथन शाह बुखारी ते नहर थियो होॾां डिप्टी कमिश्नर नवाब शाह शहरियार गुल मेमण ऐं SSP नवाब शाह महज़ूर अली गोरी काफ़िले में शरीक थी सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। जंहिं बाद हिननि DSP सकरन इसरार अहमद बिरोही ऐं SHO सकरन सनाउल्लाह पमर खे सख़्त सिक्योरिटी इंतज़ाम करण ते दाद ॾिनो।